नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त यूनियन काउंसिल फुलाडियो चेयरमैन बाबू लक्ष्मण दास माली पारां यूनियन काउंसिल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मेघवाड़ पाड़ो, मलिक पाड़ो, खत्री पाड़ो, समा पाड़ो समेत मरनी पाड़े जे गरीब ऐं मुस्तहकनि औरतनि में 200 सिलाई मशीनूं विरायूं वयूं। बाबू लक्ष्मण दास ॿुधाए त अॻु में फंड घटि हुआ, जेके मुलाज़िम जी पगारनि में ई पूरा थी वेंदा हुआ, पर जॾहिं खां फंड में इज़ाफ़ो थियो असां वसआर गरीब मिस्किन माण्हुनि जी ख़िदमत करे रहिया आहियूं। गरीब ऐं मिस्किन बेवा औरतनि में सिलाई मशीनूं विरायूं आहिनि त जीअं हू सिलाई कढ़ाई करे पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि। अहिड़े मुस्तहक औरतनि में सिलाई मशीनूं विरायूं जेके बिल्कुलु ग़रीब आहिनि ऐं पाणी जी खोट खे मद्देनज़र मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हैंड पंप विराया आहिनि। मुंहिंजी कोशिशि आहे त मुंहिंजी यूसी में जेके फंड अचनि था उते जे ग़रीब जी मदद करे सघां। मुंहिंजी वधि खां वधि कोशिशि रही आहे त मुंहिंजी यूसी में बिना कंहिं फ़र्क़ जे माण्हू जी ख़िदमत करे सघां। पाणी जी खोट सबबु हिते जे इलाइक़नि में पाणी जो वॾो बहिरान आहे। माण्हू पीअण जे पाणी लाइ तड़पी रहिया आहिनि। इन खोट खे मद्देनज़र रखंदे असां इलाइक़नि में वधि खां वधि हैंड पंप पिणु विराया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।